मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। कोयल जी कूंजार मूं न जवानी में लिखी, कोयल जी कूंजार मूं न जवानी में लिखी, हीर भिनीअ जी ओट में आई जा हुकार मूं न जवानी में लिखी। पोपट नचंदा ई रहा रंग रती झंकार मूं न जवानी में लिखी, ऐं नीरे निभ जी घूर में हीअं उकीर अपार मूं न जवानीअ में लिखी। वणज निजोई नूर जो, वणज निजोई नूर जो तारन जी बाज़ार मूं न जवानीअ में लिखी, कोयल जी कूंजार मूं न जवानीअ में लिखी। ही ख़ूबसूरत सिटरूं आहिनि सिंध जे उन सर्जणहार जूं जंहिं असांखे माक फुड़ा, माक भिनारा बेल, वारीअ भरियो पलांद, आछींदे लॼमरां, ॾात ऐं हयात ऐं उन सां गॾो गॾु नसो रंग नसा सुरहाण जहिड़ा ख़ूबसूरत किताब ॾिना, यानी नारायण श्याम। नारायण श्याम सिंधी अदब जो, सिंधी इतिहास जो, सिंधी अदब जे इतिहास जो, साहत जो इतिहास जो अहिड़ो हिकिड़ो चंड आहे जंहिंजी रोशनी, जंहिंजी चांदराण कॾहिं बि झीणी नथी थी सघे। असां मंझां हर कंहिं नारायण श्याम जो ही बैत त ज़रूरु ॿुधो हूंदो त अला ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। नारायण श्याम सिंधी जदीद शाइरीअ जे हवाले सां शेख अयाज़ खां पोइ जेके चमकंदड़ नाला आहिनि, जेके जरकंदड़ नाला आहिनि, उन्हनि मंझां वाज़े नालनि मंझां, उजरनि नालनि मंझां अहम नालो आहे जिन खे असां सिंधी अदब जे पेशानीअ ते सर फ़हरिस्त जेके नाला आहिनि उन्हनि में ॻणे सघूं था। ऐं यकीनी तौर ते सिंधी अदब जो जॾहिं जॾहिं ज़िक्र निकिरंदो, सिंधी साहत जी ॻाल्हि निकिरंदी, सिंधी जदीद शाइरी जी ॻाल्हि निकिरंदी, त असां कंहिं बि तौर ते विसारे कोन सघंदासूं नारायण श्याम खे। सिंधी ॿोली सां बेइंतहा प्यार कंदड़ ऐं जेका सिंधी कविता नगर आहे उन जो जेको हिकिड़ो ख़ूबसूरत अंदाज़ में उन ते भर्त भरींदड़, उन जे लिबास ते भर्त भरींदड़ नारायण श्याम अॼु बि असांखे यादि आहे ऐं यकीनन हमेशह यादि रहंदो। 5 जुलाई 1922 ते खाही कासिम, नौशहर फिरोज़ जो इलाइक़ो आहे खाही कासिम, उते उन्हनि जी विलादत थी। ऐं 9 जनवरी 1999 ते नई दिल्ली भारत में हू हुननि आख़िरी साह खयों ऐं पंहिंजी सिंध खां दूर हुजण जो जेको सूर आहे उहो उन्हनि खे हमेशह रहियो ऐं उन जो जेको उन दर्द जो अहसासु ऐं इदराक आहे असांखे संदन शाइरीअ में बि आमजाम मिले थो। ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ो बैत जेको उन्हनि जो आहे उहो असां जॾहिं पढ़ूं था त असांखे उहो दर्द महसूसु थिए थो। अलाए कंहिं घड़ीअ उन मां श्याम निकितासीं, अलाए कंहिं घड़ीअ उन मां श्याम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी।
नारायण श्याम खे ताज जोए कींझर जहिड़नि गहरनि नेणनि वारो शाइर कोठियो, जंहिंजे नेणनि जे माठे पाणीअ जे मथाछिरे ते सदाई लफ़्ज़नि जा हज़ारे पखी तुड़गंदा हुआ। अलूप थी विया से कींझर नेण, कुमाइजी विया शाइरीअ जा समूरा कंवल, जेके नारायण श्याम जे नेणनि जे नीरे गहरे पाणीअ जे मथाछिरे मथां तसव्वुर जे लहरुनि ते रखी रखी झूमंदा हुआ। सामिन, नारायण श्याम जे हवाले सां ही ख़ासि प्रोग्राम अवां जे ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे ऐं आउं आहियां यासिर काज़ी। ऐं सिंधी अदब जे हिकिड़े शागिर्द जी हैसियत सां नारायण श्याम जूं जेके सिटूं आहिनि उन्हनि सिंधी अदब जे हवाले सां उन जे उजरनि हवालनि खे जरकंदे मुंहिंजे आॾो ईअं पेश कयो जीअं हिकिड़े कंहिं वॾे विस्तार में, कंहिं वॾे निज़ाम शमसी, कंहिं वॾी काइनात जे कंहिं गैलेक्सी में असां चमकंदड़ अहिड़ा वाज़े सितारा ॾिसूं ऐं उन्हनि मंझि हिकिड़ो चंड ॾिसूं जेको पंहिंजी रोशनीअ, पंहिंजी माहियत, पंहिंजी ख़ूबसूरतीअ जे करे पंहिंजो हिकिड़ो ख़ासि अलॻि मुक़ाम रखंदो हुजे। नारायण श्याम सिंधी ॿोलीअ जो उहो सुॼाण शाइर हो जंहिंजी ज़ुबान घटि ऐं कलम वधीक ॻाल्हायो। श्याम जे कलम जे हवाले सां उनजी जेका जेकॾहिं असां उनखे कंहिं पखीअ सां तशबीह ॾियूं, जेकॾहिं श्याम जो कलम को हंस हुयो त लफ़्ज़नि जा सचा मोती चुगण बदिरां हमेशह श्याम जी हिरख जहिड़ी सदा हयात मुर्क ऐं शख़्सियत जहिड़े कागर ते पलटिया वधीक। नारायण श्याम जी शाइरी संदसि पंहिंजी तबियत वांगुरु मासूम आहे, माठी आहे, गहरी आहे। संदसि शाइरीअ में किथे बि ख़िताब फरमायल न आहे, पर संदसि शाइरी मोहब्बत जो उहो किताब आहे जंहिंमें श्याम लफ़्ज़नि जे रंगनि सां अहिड़ा त सुहिणा मिनिएचर्स जोड़िया आहिनि जो पढ़ंदड़ संदसि लफ़्ज़नि जे रंगीन मंज़रनि में विञाइजो वञे। ऐं इहा हक़ीक़त बि आहे त संदसि शाइरी खां वधीक मुसव्विरी आहे। नारायण श्याम लफ़्ज़नि जो मुसव्विर आहे। तव्हां संदसि शाइरी जा समूरा मजमूआ या पेंटिंग बुक्स या स्केच बुक्स पढ़ी ऐं ॾिसी सघो था, छाकाणि त उन्हनि मंझां सामिन मुख़्तलिफ़ मंज़र नज़र अचनि था। शेर पढ़ो था, शेर हिकिड़ो मंज़र चिटे थो जेको असांजे ज़हन ते दाइमी नक्श छॾे थो। नारायण श्याम सिंधी ॿोलीअ जो उहो शाइर हो जंहिंजे जवाबनि में बि सुवाल समायल हुआ। गोवर्धन महबूबाणीअ खांसि पुछो त शाम रातियूं जागी घर जी छत ते लेटी आसमान में छा तकींदो रहंदो आहीं? त शाम ॿारनि वांगुरु जवाब में पुछे थो छा तकींदो आहियां? यानी इहो जवाब बि आहे, पंहिंजी जाइ ते सुवाल बि आहे। अहिड़ो सुवाल जंहिंमें जवाब आहे ऐं अहिड़ो जवाब जंहिंमें बज़ाते ख़ुदि सुवाल आहे। श्याम जे जवाब में जेको सुवाल आहे उहो सुवाल हुन गोवर्धन खां न पर पाण खां ई पुछो आहे। हिकु शाइर ऐं उहो बि नारायण श्याम जेकॾहिं रातियूं जागी घर जी छत ते लेटी आसमान में तारनि खे तके थो त छो? उनजो हिकु जवाब मां सम्झां थो त उनजे हिन शेर मंझां असां परखे सघूं था। अलाए कहिड़ी घड़ी उन मां शाम निकितासीं, जेको थोरी देरि पहिरियों तव्हांखे ॿुधायो, सिंध सां मोहब्बत जो इज़हार कंदड़ इहो बैत, इहो शेर। अलाए कहिड़ी घड़ीअ उन मां शाम निकितासीं, वतन वरण त छा सरहद ॾिसण नसीब न थी। ऐं शाम सॼी ॼमार रातियूं जागी घर जी छत ते लेटी तारनि जे नक्शे में पंहिंजे वतन सिंध जे सरहद खे ॻोल्हींदो रहियो। नारायण सामीन उहो शाइर हुयो जंहिं पंहिंजी शाइरी आॾो इनामनि इकरामनि खे हमेशह बिल्कुलु नीच भायो। तॾहिं हुन गोवर्धन महबूबाणी जे हिन सुवाल ते त शाम अदब जे खेत्र में काफ़ी इनाम इकराम पिया मिलनि, फलाणे फलाणे चटाभेटीअ जी पधराई थी आहे, तूं बि हिसो वठ न, त उन जवाब में इंतिहाई आजिज़ीअ में चवे थो, ऐं दिलचस्प जवाब ॿुधिजो मुंहिंजा मुअज़्ज़िज़ ॿुधंदड़ो, त मूंखे छा सम्झो अथई, शाइर या रेस कोर्स जो घोड़ो? केॾो सुहिणो इहो जवाब आहे। 6 जनवरी 1989 ते लाड़काणे में मोहतरम डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी जी ओताक में कचहरी हलंदे डॉक्टर मेमन अब्दुल मजीद सिंधी साहब यकीनन असां सभिनी जे लाइ हिकिड़ी सुञाणप रखे थो तहक़ीक़ जे मैदान में, लोक अदब जे मैदान में, ॿोलीअ जी तहक़ीक़ जे मैदान में। त उन्हनि जे कचहरी ते सिंधी हाउस जेको लाहौरी मोहल्ले लाड़काणे में आहे, उन्हनि जे उताक ते कचहरी हलंदे मेमन साहब फ़ख्र सां ॿुधायो त हरी दिलगीर मार्च महीने में नारायण श्याम जी ताजपोशीअ जो जश्न मल्हाए रहियो आहे। उहा ताजपोशी आदिपुर यानी कच्छ जो शहर आहे भारत जो, आदिपुर जे शहर में पई थिए ऐं उन अज़ीम जश्न में सिंध जे 12 नामियारनि अदीबनि ऐं दानिश्वरनि खे बि दावत आहे, जिन मंझां हिकु मां बि आहियां। 12 जनवरी 1989 ते हिलाल पाकिस्तान अख़बार जे अॻियाड़ीअ वारे सुफ़े ते जामशोरे जी शाम जहिड़ी उदास, अकेली ऐं मलूल सुर्खी पंहिंजे ई लफ़्ज़नि जे ॾुख में वेढ़ियल असांजे नेणनि में घूरे रही हुई। महान शाइर नारायण श्याम लाॾाणो करे वियो। श्याम इनामनि इकरामनि खां इनकारी शाइर हो। हरी दिलगीर संदसि दिल घुरियो दोस्त हो।
तॾहिं त शाम खे ज़ाहिरी तौर ताजपोशीअ जे जश्न मल्हाइण खां न रोकियो, पर हुन पंहिंजे अॻूणी रवायत खे क़ाइमु रखंदे ऐं दोस्तीअ जो मान रखंदे मौत खे ताज खां वधीक अहम सम्झो। नारायण लाशक त सचो शाइर हो, सॼी उमिरि हू शाइर रहियो ऐं रेस कोर्स जो घोड़ो बणिजी न सघियो। जेकॾहिं हुन जी ज़िंदगी ते नज़र विझंदासूं त मां तव्हांखे सामिन ज़रूरु ॿुधाइणु चाहींदुसि त हुन जो जेको सॼो नालो हुयो, असुल नालो हुयो, उहो हुयो नारायण दास गोकुल दास नागवाणी। मूं तव्हांखे ॿुधायो त 5 जुलाई 1922 ते खाही कासिम ॻोठ में जेको तालको नौशहर फिरोज़ आहे ऐं उन वक़्तु ज़िलो नवाबशाह हो, हाणे ज़िले नौशहर फिरोज़ में उहो उन जी हद में इहो ॻोठ अचे थो, उते हू पैदा थिया। तालीम जे हवाले सां हुननि डीजे सिंध कॉलेज कराचीअ मंझां BA जो इम्तिहान पास कयो ऐं विरहाङे खां पोइ हू हिंदुस्तान लॾे वियो। शाइरी जे मजमूअनि जो कुझु मूं तव्हां सां ज़िक्र कयो हुयो ऐं मां जेकॾहिं तफ़सील सां हुन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, उन्हनि जे छपाई वारे सालनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हरी दिलगीर सां पहिरियों गॾियल मजमूओ हुननि जो आयो मां कफड़ा जे नाले सां 1953 में इहो छपियो। शाइरीअ जो मजमूओ हुयो ऐं हरी दिलगीर दरियाणी ऐं नारायण श्याम जी गॾियल शाइरी हुई जेका छपी। पोइ पनखड़ियूं जे उनवान सां शाइरी जो किताब 1955 में ॾिनाऊं। रंगरती लहर 1956 में हुननि जो किताब छपियो। रोशन छांवरो इहो 1962 में हुननि जो किताब छपियो। मां कभिरा राबेल इहा 1964 में हुननि जी शाइरी छपी। वारीअ भरियो पलांद इहा बि शाइरी 1968 में छपी। आछींदे लॼ मरा शाइरी जो मजमूओ 1982 में छपियो। महकी वयल सुबुह जी शाइरी 1983 में हुननि जो किताब छपियो। नसो रंग नसा सुरहान इहो बि शाइरी जो मजमूओ 1987 में छपियो। बूंद लहरूं ऐं समुंड इहो 1988 में हुननि जो शाइरी जो किताब छपियो। ॾात ऐं हयात जा 2 एडिशन्स छपिया। ॾात ऐं हयात पहिरियों 1988 में छपियो ऐं ॾात ऐं हयात ॿियो 1998 में इहो शाइरी जो मजमूओ हुननि ॾिनो, जेको हुननि जी ज़िंदगी जो आख़िरी मजमूओ साबित थियो। पाण साहित्य अकेडमी जे सिंधी बोर्ड जा कन्वीनर पिण रहिया ऐं 9 जनवरी 1989 ते जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त दिल्लीअ में भारत में उन्हनि परलोक पधारियो ऐं ही जहान छॾियो। सिंध ऐं सिंधी ज़बान 20वीं सदीअ में 2 महान शाइर पैदा कया, शेख अयाज़ ऐं ॿियो नारायण श्याम, ऐं ॿई पाण में दोस्त बि हुआ। शेख अयाज़ सिंध अंदरि सिंधी शाइरी जे दामन में बैतनि, गीतनि, गज़लनि ऐं नज़मनि जो एॾो वॾो ज़ख़ीरो दाख़िल कयो जो हुन खां अॻु कंहिं ॿिए शाइर एॾो वॾो ज़ख़ीरो दाख़िल कॾहिं कोन कयो। ऐं नारायण श्याम जनम भूमिअ खां दूर दिल्लीअ में यानी भारत में जलावतनी जी ज़िंदगी बि गुज़ारे रहियो हुयो ऐं सिंधी शाइरीअ जे झोल में नित नवां सुगंधी फूल बि भेटा तौर विझी रहियो हो। सिंधी ज़बान जा ही ॿई शाइर पंहिंजी शख़्सियत, सुभाउ, फ़िक्र ऐं तख़लीक़ जे लिहाज़ खां सिंध धरती ऐं उन जी तारीख़ जा फितरी ओलड़ा या अक्सा आहिनि। ॿिन्ही जी शाइरीअ जी हिन सदीअ जी सिंधी शाइरीअ ते छाप आहे। ॿिन्ही जी शाइरीअ में सिंध ऐं सिंधूअ जे सुभाउ जो अजीब संगम आहे, जंहिंजो इज़हार शेख अयाज़ हिननि लफ़्ज़नि में कयो आहे। पाण लिखियो अथसि, कोट, मुंहिंजो शेर सावण जे छोह भरे सिंधूअ मिसल आहे त शाम जो शेर सियारे जी सुहाईअ ऐं सांतीकीअ सिंधूअ मिसल, अनकोट। शाइरी जा इहे 2 सुभाउ जेके आहिनि, जेके पाण शेख अयाज़ बयानु कया, 2 रुख, 2 धाराऊं फितरी आहिनि। तारीख़ ते नज़र विझबी त सिंध, हुन जा माण्हू, तोड़े सिंधु दरिया सभु पूराला रहिया आहिनि। सिंधु कॾहिं मस्ती ऐं मोह में अची ॿेला ॿोड़ींदो ऐं बंद टोड़ींदो आहे त कॾहिं झीणो, माठीणो ऐं सांत सां अॻिते वधंदो आहे। साॻी हालत सिंध जी तारीख़ जी बि रही आहे। उहा कॾहिं अरोड़ ऐं ठटे जा जंगाह, म्याणीअ ऐं टलटीअ जा रतहाणा मैदान, झालार ऐं सन जा तूफ़ानी मार्का ऐं लाखाट ऐं लाड़ जा केॾारा रही आहे त कॾहिं उन में मोहबत ऐं प्रेम जा प्याला पीआरिया विया आहिनि। तसौफ़ ऐं वेदांत जो ख़ूबसूरत मेलाप करायो वियो आहे। महिमान नवाज़, बाझारो ऐं महिरबान किरदारु अदा कयो वियो आहे। शेख अयाज़ जी शाइरीअ में असांखे सिंध जी तारीख़ जूं अड़बंगूं ऐं अरडायूं मिलनि थियूं, आज़ादीअ जूं वेढ़ूं मिलनि थियूं, ललकारूं मिलनि थियूं। पूरे जोश ऐं जलाल ऐं जज़्बे ऐं वलवले सां मौजूदु असांखे अयाज़ जी शाइरी में इहो रंग मिले थो। त नारायण जी शाइरीअ में सिंध ऐं सिंधी माण्हुनि जो फ़लसफ़ियाणो, माठीणो ऐं प्रेम वारो जेको मिज़ाज आहे सामिन गिरामी, उहो झलकारींदो नज़र ईंदो। सिंध जा माण्हू, सिंधु दरिया ऐं सिंध जी तारीख़ ऐं उन्हनि ॿिन्ही मिज़ाजनि ऐं धाराउनि जो हसीन संगम आहे, जेको असांखे वाज़े तौर ते अयाज़ ऐं श्याम जी शाइरीअ में जेको संगम नज़र अचे थो, जेको फ़र्क़ु नज़र अचे थो, उन्हनि ॿिन्ही खे मिलाइबो त सम्झो उहो सिंधी माण्हू जो मिज़ाज हूंदो। साॻी तरह अयाज़ ऐं श्याम जी शाइरी जो रंग ऐं रूप बि सिंध जी तारीख़ जो सुभाउ ऐं रंग रूप आहे। नारायण श्याम संदसि शाइरी जे अभ्यास मां तोड़े रूबरू मिलण सां बेहद सबाझो, बिन्ह, नैठो, पाण खे गुम करण वारो,
ज़ाहिर शांत पर अंदर में विरहाङे जे जज़्बनि जा ज्वाला खणी हलंदड़, मिठो, मुरकंदड़, खिलंदड़ ऐं खिलाईंदड़ शख़्स लॻंदो हो। हुन सां हिक घड़ी जी मुलाक़ात या कलाकनि जी कचहरी मन ते साॻियो ई तासुर छॾींदी हुई। हुन वटि घणा चेहरा ऐं शख़्सियत जा घणा रूप न हुआ। हुन जो हिकु ई रंग हुयो, सांवरो श्याम, पको, न फिटंदड़, दाइमी, हिक जहिड़ो। हुन पंहिंजे मुंहं ते कॾहिं बि मास्क न चाढ़ियो, पर हमेशा ॿार जहिड़ी मासूम मुर्क पंहिंजे चेहरे ते सजाए हलंदो हो। अयाज़ जी शख़्सियत गंभीर, दया ऐं जलाल वारी लॻंदी हुई, पर नारायण श्याम बिना सबाझो ऐं मुरकंदड़ शख़्स मालूम थींदो हो। हुन जो सॼो सुभाउ संदसि नेणनि मां लियाका पियो पाईंदो हुयो। हुन जे नेठनि ऐं निमाणनि नेणनि खे अयाज़ जी वाई जी हिक सिट सां भेटे सघिजे थो त नेठा नेण पिरीअ जा ॼण ऋण में राति ठरी। वाकई ऋण, सहरा ऐं थर जी ठरियल राति जेका थधाण महसूस कराईंदी आहे, उहा ई नरमी ऐं ठार नारायण जे सुभाउ ऐं नेणनि में मौजूद हो। हिकु भेरो जंहिं बि साणस कावड़जी ॾिठो पयो मुरकंदो, खिलंदो, गुल वांगुरु टिड़ंदो, अंदर में उदासियुनि ऐं पीड़ाउनि जा बंब पिया ॿरंदसि, पर ज़ाहिरी तरह नारायण जी चपनि ते मुर्क हूंदी। श्याम ख़ुदि बि इन ॻाल्हि जी शायदि पंहिंजे ग़ज़ल जे हिकु बंद में ॾिए थो ऐं सामिन मूंखे उहो शेर यादि अची वियो त श्याम सुबुह जो मुश्कें ईअं पए, श्याम सुबुह जो मुश्कें ईअं पए, ॼण तो सुख जी राति गुज़ारी। नारायण श्याम पंहिंजे दौर जो उहो उस्ताद शाइर आहे जंहिंजी शाइरीअ जो तानी पेटो यानी डिक्शन ऐं असलूब यानी स्टाइल निरालो ऐं पंहिंजो निजो आहे। हुन पंहिंजे लहजे ऐं मिज़ाज खे पंहिंजे शाइरीअ में पलटे उनखे जेका इनफरादियत ऐं यकताई बख़्शी आहे, उहा ई खेसि अमर ऐं महान बणाइण लाइ काफ़ी आहे। हर हमसर शाइर हिक ॿिए खां मुतासिर थींदो आहे, पर नारायण ऐं अयाज़ जी शाइरी जो अभ्यास कयो त ॿई हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद नज़र ईंदा। ॿिन्ही जो शाइराणो मिज़ाज ऐं शख़्सियत मुख़्तलिफ़, ॿिन्ही जो साॻे मंज़र खे ॾिसण ऐं झटण जो सेंस मुनफ़रिद, ॿिन्ही जो अंदाज़, बयान ऐं लहजो मुख़्तलिफ़। हिक वटि ललकार ऐं ॿिए वटि महकार मिलंदी। अच्छा, हिते मां ज़िक्र करणु चाहींदुसि किशन चंद बेवस जो बि, जेको सिंधी जदीद शाइरीअ जो विहाउ तारो सम्झो वञे थो। विहाउ तारो यानी पहिरियों शाइर सम्झो वञे थो सिंधी जदीद शाइरी जे हवाले सां। किशन चंद बेवस सिंधी शाइरीअ खे जेका नई वाट ॾेखारी, उन वाट ते हली ऐं नवां तजुर्बा करे अयाज़ ऐं श्याम न रुगो सिंधी शाइरीअ खे पंहिंजो मुनफ़रिद रस्तो ऐं मुक़ाम मुक़ररु करे ॾिनो, पर धारियुनि ॿोलियुनि जी शाइरीअ जी नकाली ऐं ओधर खां बि बचाए वरितो। सिंध जा ही ॿई सदा मलूक शाइर सिंध जे जदीद तरक़ी पसंद शाइरीअ जा असुल बानी आहिनि। इहो बि अजीब इत्तफ़ाक़ आहे त मौजूदा दौर जे चोटीअ जे सिंधी शाइरनि मां हिंद तोड़े सिंध में सभ खां वधीक मजमूआ बि हिननि ॿिन्ही शाइरनि जा छपिया आहिनि। श्याम जे शाइरी जे मजमूअनि जो ज़िक्र कयोसीं, तक़रीबन 10 उहे मजमूआ आहिनि जेके छपिया आहिनि, ऐं शेख अयाज़ जा नारायण श्याम खां इलाही सारा वधीक किताब छपिया। ऐं असां जेकॾहिं ॻाणेचो ॾिसूं शाइरी जे किताबनि जो त जदीद शाइरीअ जा इहे ॿ गुणा ऐं सहगुणा जेके किरदार आहिनि, उन्हनि जा सभिनी खां वधीक शाइरी जे किताब छपिया आहिनि। जदीद सिंधी जी शाइरीअ जी तारीख़ जे हवाले सां ऐं तजुर्बे में पिणु वधि में वधि हिननि ॿिन्ही शाइरनि ते लिखियो वियो आहे। सिंध जा इहे ॿई महान शाइर उहे शाइर आहिनि जिन खे शाइरीअ जे वज़न ऐं छंद ते मुकम्मल उबूर हासिल हो, मलको हासिल हो। अयाज़ चयो त बहर वज़न शाइरी खे जनम न ॾींदा आहिनि, पर वॾा शाइर बहर ऐं वज़न ठाहींदा आहिनि। आउं नथो सम्झां त अरबी इल्म उरूज़, हिंदी छंद ऐं अंग्रेज़ी मीटर ते जेतिरो उबूर हिननि ॿिन्ही शाइरनि खे हासिल आहे, ओतिरो हुननि जे कंहिं ॿिए हमअसर शाइर खे हासिल हूंदो। शेख अयाज़ वज़ननि में वॾा तजुर्बा कया, पंहिंजा नवां वज़न ऐं मीटर्स तरतीब ॾिना, ऐं नारायण श्याम वटि वज़न जे तजुर्बनि खां वधीक वज़न जी वैरायटी उहा मौजूदु आहे। अयाज़ इब्तिदाई दौर में जेका अयाज़ जी इब्तिदाई शाइरी आहे, उन खां पोइ उरूज़ी वज़ननि खां वधीक मात्रिक छेदनि खे इस्तेमालु कयो आहे, पर नारायण श्याम वटि इल्म उरूज़ जो वधीक वाहिपो आहे, छाकाणि त किशन चंद बेवस, परसराम ज़िया, लेखराज अज़ीज़ हुन जा पेशरू ऐं उस्ताद आहिनि। पर बावजूद उरूज़ जे घणे इस्तेमाल जे नारायण श्याम जी शाइरी पढ़ंदे हैरानी थी थिए त बावजूद उन मञल राय जे त इल्म उरूज़ जा वज़न सिंधी शाइरी जे मिज़ाज सां ठहकंदड़ न आहिनि, श्याम वटि बिल्कुलु निराली ॻाल्हि मिलंदी त हुन इल्म उरूज़ जे वज़ननि खे एतिरो त मुती करे एॾी त आसानी ऐं रवानीअ सां शाइरीअ में कमु आंदो आहे जो किथे बि सिंधी ॿोलीअ जो मिज़ाज ज़ख़्मी नथो थिए। इन राय जे सबूत में बूंद लहरूं ऐं समुंड जे हिकु ग़ज़ल जूं ॿ सिटरूं हिकिड़ो शेर था पढ़ी ॾिसूं पिया, तव्हांखे हुनजो अंदाज़ो थींदो। श्याम चए थो त ईअं रंग रंग फूल वणनि में टिड़ियल लॻनि, ईअं रंग रंग फूल वणनि में टिड़ियल लॻनि, नालो जुदा लिपियुनि में लिखियल ॼण बहार जो।
केॾो ख़ूबसूरत इहो शेर आहे। हिन ग़ज़ल जो जेको वज़न आहे, हाणे टेक्निकली हुन ते ॻाल्हायूं था त मफ़ऊल फ़ाइलात मुफ़ाइल फ़ाइलुन आहे, पर किथे बि को लफ़्ज़ न हज़फ़ थो थिए, न लफ़्ज़नि ते हरू भरू ज़ोर यानी स्ट्रेस थो ॾियणो पए, न ई वरी हुनखे छिके पूरो थो करणो पए, ऐं न ई लफ़्ज़नि जो रस ऐं मेठाज मारिजे थो। केॾो सुहिणो हसीन इहो शेर आहे। ईअं रंग रंग फूल वणनि में टिड़ियल लॻनि, नालो जुदा लिपियुनि में लिखियल ॼण बहार जो। केॾो सुहिणो इहो शेर आहे। सिंधी शाइरी जे अज़ीम नक़ाद सगन आहूजा नारायण श्याम जे मजमूए रोशन छांवरो जे मुहाग में जेको तफ़सीली बहस कयो आहे, उन मूजिबि नारायण श्याम जदीद सिंधी शाइरीअ जे इब्तिदाई बानी शाइरनि मां त आहे, पर विरहाङे खां पोइ नई सुजाॻीअ वारो यानी रीनेसेंस जो जेको दौर आहे, उन दौर जो बि नुमाइंदो शाइर आहे, जंहिं न रुगो शेख आज़म वांगुरु सिंधी शाइरीअ में क़ौमियत यानी सिंधियत जो उनसर दाख़िल कयो, पर सिंधी शाइरीअ जे क्लासिकी घाड़ेटनि में बि नवाण, जंहिंखे नियो क्लासिज़म चवनि था, उहा आंदी। त सिंधी शाइरीअ में नयुनि सिन्फ़ुनि जंहिंमें सानेट, तराइल, हाइको, इन्हनि खे बि मुतारिफ़ करायो। श्याम वटि इज़हार जो पंहिंजो मुनफ़रिद डिक्शन आहे, जंहिंखे सघारो बणाइण लाइ हीउ मुरकिब लफ़्ज़नि, गैर शाइराननि लफ़्ज़नि, तशबीहुनि ऐं सिंधी तरकीबुनि जो सुहिणो इस्तेमालु करे थो। ऐं उन हवाले सां जेकॾहिं तव्हां बूंद लहरूं ऐं समुंड मां ॿ टे सिंधी तरकीबुनि जा मिसाल जेकॾहिं पाण पढ़ी वठूं त असांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। मिसाल तौर ते हिकिड़ो शेर आहे श्याम जो, ॾिया ख़ुशीअ जा हुजनि या ग़मीअ जा ॿारे रख, ॾिया ख़ुशीअ जा हुजनि या ग़मीअ जा ॿारे रख, जो कंहिं बहाने ई ऊंदहि त ज़हन जी घटिजे। ॿियो शेर आहे, फिज़ा ख़ामोश पोयों पहर चुप तारा अकेला ई, फिज़ा ख़ामोश पोयों पहर चुप तारा अकेला ई, मुठी दिल तोखे सुॾकण काण हीअ ई वेल हथ आई। या वरी हिकिड़ी सिट था पढ़ी ॾिसूं, फीथनि ते हीअ घुमंदड़ देहली, हलंदे उभ खे पाए रहंडूं। ख़ुशीअ या ग़म जा ॾीआ ॿारे रखणु, मुठी दिल ऐं हलंदे उभ खे रहंडूं पाइण या रहड़ूं पाइण, इन क़िस्म जूं जेके सिंधी तरकीबूं इस्तेमालु करणु, इहो नारायण श्याम जो ई कमाल आहे, ॿिए कंहिंजो बि न। इन मां इहा ॻाल्हि बि चिटी थिए थी त श्याम 40 सालनि जी जलावतनीअ खां पोइ बि जेका निज सिंधी ॿोली पंहिंजी माउ जी लोलीअ वसीले हासिल कई हुई, या हिक जेॾनि ऐं सरतनि सां खेॾंदे कुॾंदे जेका ॿोली ॻाल्हाई हुई ऐं सिखी हुई, उनखे विसारे नाहे सघियो। श्याम जी ॿोली एॾी साफ़, शुद्ध ऐं पवित्र आहे, बिल्कुलु हिकिड़ी ख़ालिस आहे, निज निबार आहे, जेॾी सिंध में रहंदड़ शाइरनि जी बि मुश्किल सां हूंदी। हुन जी ॿोलीअ ते, फीथनि ते घुमंदड़ देलीअ जी ॿोलीअ तोड़े देलीअ जे उन इलाइक़े यानी जंकपुर जे ॿोलीअ जो, जंहिंजे 4 लखनि रहाकुनि में श्याम जी ॿोली ॻाल्हाईंदड़ आङुरियुनि ते ॻणण जेतिरा मस हूंदा, को बि असरु न थियो आहे। छो त जलावतनीअ में बि खेसि इहो डपु हर वक़्तु तड़पाईंदो रहियो त अलाह ईअं मथे जो किताबनि में पढ़िजे, हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली। श्याम जी शाइरी मसनूइयत, अजाए इबाम ऐं ठाह खां पाक आहे, ऐं एॾी सादी, एॾी सलूणी आहे सामीन, जहिड़ो पाण श्याम सादो हो, या जहिड़ो सिंधी माण्हू सादो आहे। श्याम जा शाइराना ख़्याल बि सादा आहिनि, जिन में सचाई समायल आहे। अहिड़ा सादा ख़्याल जो तव्हांखे हैरत थींदी उनखे पढ़ंदे ऐं उन्हनि खे पुरझंदे। सिंधी ज़बान जे बिना घटि शाइरनि अहिड़ा सादा ख़्याल इस्तेमालु कया हूंदा। मिसाल तौर ते असां हुनजी मुख़्तलिफ़ किताबनि जे साम्हूं आहिनि, जेकॾहिं विचो वाड़ी खोले ॾिसूं था त अहिड़ा सुहिणा शेर तव्हांखे नज़र ईंदा, जेके वाक़ई सिंधी साहत जे पेशानीअ ते ॼण त तारा बणिजी चमकनि था। माक जियां अधरात जो आईं, तूं बि निकितीअ सिज बि निकितो, ऐं भर में विहारे खिली पुछाई, अॼु हिन पासे कीअं भुली पिया, ऐं अचणो हो केरु घर खे सजाइण ईअं लॻीअ, अचणो हो केरु घर खे सजाइण ईअं लॻीअ, सिंगार जो ख़्याल बि दिलि तां वई लही, हुजे घर में घर जो हुयुसि मां किथे, हुजे घर में घर जो हुयुसि मां किथे, रसीअ ते सुकाइण विधल जीअं वॻो। केॾो सुहिणो इहो तसवुर आहे, ख़्याल आहे। तार ते कपिड़ा कीअं सुकाइण लाइ विझबा आहिनि, त उनजो इज़हार जो कयो आहे नारायण श्याम, केॾो सुहिणे नमूने सां कयो आहे। हुजे घर में घर जो हुयुसि मां किथे, हुजे घर में घर जो हुयुसि मां किथे, रसीअ ते सुकाइण विधल जीअं वॻो। ऐं ॿोली सादी, ख़्याल सादा, ॻाल्हियूं सादियूं, मुहावरा सादा, लफ़्ज़ सादा, ऐं श्याम पाण बि सादो। नारायण श्याम जी शाइरी जे इज्तमाही अभ्यास तोड़े उन्हनि जो जेको असां मजमूओ पढ़ूं था, बूंद लहरूं ऐं समुंड, उन्हनि जो अभ्यास इहा ॻाल्हि चिटी करे थो, वाज़े करे थो त हुन वटि जमालियाती हिस्स आम शाइरनि खां वधीक आहे। उन जमालियाती हिस्स में सकाफ़ती सूंह जो जड़ा सोन ते सुहागो मालूम थी रहियो आहे। सगन आहूजा 1961 में ज़ाहिर कयो त सिंधी शाइरीअ में जमालियाती शाइरी अयाज़ ऐं श्याम जी मार्फत इहा आई आहे।
कंहिं हद ताईं सदस्य इहा राय सही बि आहे, पर इन्हनि ॿिन्ही शाइरनि सां गॾु हरी दिलगीर दरियाणी, हूंदराज दुखायल ऐं न्याज़ हुमायूनी बि जमालियाती शाइरीअ जे बुनियाद विझंदड़नि में ॻणे सघजनि था। उन दौर खां पोइ डॉक्टर तनवीर अब्बासी, उस्ताद बुखारी, इमदाद हुसैनी, मीर मोहम्मद पीरज़ादो, मक़सूद गुल, अयाज़ गुल, अदल सुमरो ऐं उन खां पोइ वरी जेका नौजवान टही आहे, यानी असां मौजूदा टही जो ज़िक्र कंदासूं त उन में सईद मेमण, हसन दर्स, वसीम सुमरो, अशफाक आज़र, मसरूर पीरज़ादो, इहे जमालियती शाइरीअ जे उन पयल बुनियाद जे मथां सिरूं रखंदा ॼण त उन ख़ूबसूरती अॻिते वधाइनि था पिया। अहमद सोलंगी, यकीनन इहे ख़ूबसूरत नाला आहिनि जेके वाधारा करे रहिया आहिनि जमालियती शाइरीअ में। इहो सुठो वाधारो शाइरनि जी इहा जेका लड़ आहे उहे आहिनि ऐं उहे पंहिंजी शाइरी जे ज़रिए उन ख़ुशबू खे सुराण खे अॻिते पहुचाइनि पिया, अॻिते वधाइनि पिया। जमाल जी आम तरह माना सूंह या हुस्न ऐं जमालियती शाइरीअ जी माना वरिती वेंदी आहे सूंह या हुस्न जे बारे में शाइरी, पर सगन आहूजा हुन जी वस्फ़ थोरी मटियल बयानु कई आहे। उन ॿुधायो आहे त जमालियात में हुस्न जी माना आहे कशिश, यानी जमालियात में उहा ई शइ हसीन आहे जंहिं वटि कशिश आहे, भले त उहा शइ ॾिसण में अचे या न अचे। उन कशिश जा ज़रिया आहिनि 5 हवास, ॾिसण जो, ॿुधण जो, टियों आहे छुहण जो, चोथों आहे सुंघण जो ऐं चखण जो। छहों अहसास जेको हिन में आहे न, उहो जेको असां चवंदा आहियूं छहीं हिस, उहा इन मामले में यानी शाइराणे जमालियात में जेको छहों अहसास आहे उहा इंस्टिंक्ट और फीलिंग्स, यानी उहो जेको जेका महसूसात आहे ऐं उहा इंतिहाई गहरी महसूसात, उनखे असां छहीं हिस्से जे तौर ते ॻणे सघूं था। इन लिहाज़ खां जेकॾहिं नारायण श्याम जी शाइरी ते नज़र विझबी त चपे चपे ते असांखे जमालियात जा उहे झलका ॾिसण में ईंदा जेके आम सिंधी शाइरनि वटि विरले नज़र ईंदा। उन लाइ नारायण श्याम जे जमालियाती अख ऐं मुशाहिदे खे दाद ॾेई सघिजे थो ऐं हुन जे दोहनि, हाइकनि ऐं वायुनि में जमालियात जी जेका उपटार आहे कुझु सजी आहे, वधीक आहे, पर बूंद लहरूं ऐं समुंड जंहिंजो ख़ासि तौर ते ज़िक्र करियूं पिया, उन जे ग़ज़लनि जो जॾहिं असां अभ्यास कंदासूं त असांखे जमालियात जा उहे जलवा नज़र ईंदा जो दिलि वाह वाह खां सवाइ रही न सघंदी। छेड़ी किथे ऐं कंहिं हुई ईअं रागणी मधुर, शेर आहे। छेड़ी किथे ऐं कंहिं हुई ईअं रागणी मधुर, जो सुर्त थी सुजाग विया नेण बूट जी। मधुर रागणीअ जे छिड़ण सां सुर्त जे सुजाग थियण ऐं नेणनि जे बूट ॼण वारो जमालियाती मंज़र ॾिसण खां वधीक महसूस करे सघिजे थो। टार्च शुआ करे ऐं का शइ चमके जीअं कोहीड़े में, शेर अथव। टार्च शुआ करे ऐं का शइ चमके जीअं कोहीड़े में, मूंखे ॾिसण में तूं ईअं आईं माण्हुनि जे मेड़ाके में। केॾो सुहिणो इहो शेर आहे। टार्च जे शुआ सां कोहीड़े में कंहिं शइ जे चमकण जी जेका तशबीह आहे या जेको ज़िक्र आहे या इस्तारो आहे, या माण्हुनि जे मेड़ाके में मौजूदु महबूब हस्तीअ जे मतिलबु उन जो नालो त हुन नाहे वरितो, पर उन सां भेट ॾियण ऐं उन मंज़र खे तसवर में आणण सां नारायण श्याम जे जमालियाती हिस्स खे सचपच जेका एस्थेटिक सेंस आहे उनखे दाद ॾियण जे लाइ दिलि उछलूं थी खाए। लुछे पई ॾींहुं भर सिंधू हींअर कपरनि खे फैलाए, लुछे पई ॾींहुं भर सिंधू हींअर कपरनि खे फैलाए, सितारनि खे चुमी भाकुर में लाहे रात खे आई। यानी केॾो सुहिणो शेर आहे। ॾींहुं भर ही मस्त सिंधू सिज लहण खां पोइ किनारनि खे वुसत बख़्शे, सितारनि खे चुमियूं ॾेई रात खे भाकुर में लाहे आई आहे। समूरो मंज़र अखियुनि में जमालियात जो अनोखो चिट उतारे थो। ईअं थो लॻे ॼण को फोटोग्राफ आहे जेको असांजे साम्हूं आहे ऐं असां हुनखे ॾिसूं ऐं पसूं पिया। ही ख़ुसूसी प्रोग्राम नारायण श्याम जे मुनासिबत सां मुंहिंजी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। असां ज़िक्र करियूं पिया नारायण श्याम जी शाइरीअ में जमालियात जो। जेके मूं मिसाल पेश कया उन्हनि खां सवाइ जमाल यानी सूंह जे असर हेठि ज़िंदा रहण जो तसवुर नारायण श्याम हिकिड़े ॿिए शेर में बि ख़ूबसूरतीअ सां पेश कयो आहे। चपन ते राति जे चमके थो कीअं न चंड अञा, चपन ते राति जे चमके थो कीअं न चंड अञा, जीअण में आहे अञा सूंह जो असर केॾो। सामिन, नारायण श्याम जमालियाती शाइर हुजण सां गॾोगॾु सुरीलो यानी लैरिकल शाइर बि आहे। सिंध में शेख अयाज़, तनवीर अब्बासी, उन सां गॾोगॾु न्याज़ हुमायूनी ऐं उस्ताद बुखारी अहम सुरीला यानी लैरिकल शाइर आहिनि। ऐं हिंद में वरी हरी दिलगीर दरियाणी, हूंदराज दुखायल, गोवर्धन भारती ऐं ख़ासि करे नारायण श्याम सुरीला यानी लैरिकल शाइर आहिनि। हूंदराज दुखायल, गोवर्धन भारती ऐं उस्ताद बुखारी त सुर सां शेर चवंदा या ॻाईंदा हुआ। गोवर्धन भारतीअ जो त दादा हूंदराज दुखायल जी सरपरस्तीअ हेठि वास्तो ई राग ऐं कला मंडलियुनि सां रहियो आहे। ऐं बाक़ी अयाज़ जो, शेख अयाज़ जो असां ज़िक्र कयूं था। शेख अयाज़, तनवीर अब्बासी ऐं श्याम खे घटि में घटि
असां त या असांजे टहीअ जे माण्हुनि त उन्हनि खे झूंगारींदे या गुनगुनाईंदे कोन ॿुधो या शेर पंहिंजो तरन में पढ़ंदे कोन ॿुधो। श्याम त ख़ुदि बि अहिड़ी ॻाल्हि हिकिड़ी जाइ ते करे थो। कूंज रिसाले में छपियल हुयो, इहो श्याम नंबर में हिकिड़ी सिट आहे जेको कोट करियां पियो त राग जो शौक़ु अथमि पर ॻाए कोन ॼाणा, पर हुननि जी शाइरी में जेका मधुरता, जेको मिठाज, जेको मौसीक़े जो तासुर मौजूदु आहे, उहो हरू भरू तजनी से हरफी जो मोहताज न आहे। आम तरह क्लासिकी शाइरनि ख़ासि करे शाह लतीफ़ जी शाइरी में तजनी से हरफीअ जे ख़ूबसूरत ऐं उस्तादाणे इस्तेमाल सां कन रस या मौसीक़े जो तासुर पैदा कयल आहे, पर नारायण श्याम तजनी से हरफीअ जे सहारे वठण खां सवाइ सिधनि सवनि लफ़्ज़नि में आम ज़ुबान में जेका मौसीक़ी समाई आहे उहा घटि शाइरनि वटि मिलंदी। उहा मौसीक़ी मसनूई न पर बेसाख्ता स्पॉन्टेनियस आहे, ओचिती आहे ऐं बिना कंहिं कोशिश जे पैदा कयल मालूम थिए थी, जेका संदसि कोना मश्कीअ ऐं मिठे मिज़ाज जे संगम सां ई सरजल आहे ऐं यकीनन हुनखे हिकिड़ो क़ादिरुल कलाम शाइर साबित करे थी। ही सुहिणी सुठो ॿुधो। श्याम पननि जी बीड़ी ठाहे गीतनि साण भरे। हाणे तव्हांजे ज़हन में बीड़ी कारीगर जीअं बीड़ी ॿधंदा आहिनि ऐं हुन में तमाक विझंदा आहिनि, उहो तव्हांजे ज़हन में तसवुर अची वियो हूंदो। श्याम पननि जी बीड़ी ठाहे गीतनि साण भरे, सौंपियुमि सिंधूअ जे लहरुनि खे मन का वीर तरे, ऐं रस्ते जी भर वण वण हेठां सुसपुस करे हवा। केॾो सुहिणो मंज़र आहे इहो। रस्ते जी भर वण वण हेठां सुसपुस करे हवा, ओसे पासे तोड़े अहिड़ी ॾिसजे पहर न का। श्याम उदास संभारनि विच में शाह जी वाई कंहिं जूंगारी। श्याम उदास संभारनि विच में शाह जी वाई कंहिं जूंगारी। श्याम जी शाइरी में हिकु ॻाल्हि, हिकु ख़ूबी सामिन ग्रामी, उहा अहिड़ी आहे जेका हर शाइर जी शाइरी में न मिलंदी। सादन ख़्यालनि ऐं सादन लफ़्ज़नि जे विच में उन अंदाज़ में वसी गहरी ऐं उन्ही ॻाल्हि करे वञणु श्याम जो ई ॾांव आहे ऐं उनखे मिलियल ॾात आहे। लिखंदे तुंहिंजा वार छुड़ियल हा, ख़त जी ख़ुशबू ही बि ॾसियो पए। केॾो सुहिणो ख़्यालु आहे। लिखंदे तुंहिंजा वार छुड़ियल हा, ख़त जी ख़ुशबू ही बि ॾसियो पए। या हिकिड़ो ॿियो शेर आहे त लिखंदे हिकु अधु ख़ाल छॾियो मूं, लिखंदे हिकु अधु ख़ाल छॾियो मूं, उन तां जो अफ़वाह हुली पिया। ऐं हिकिड़ो ॿियो शेर आहे त सभु जायूं सॼे बिलाक में जायूं ई लॻियूं थिए, सभु जायूं सॼे बिलाक में जायूं ई लॻियूं थिए, हिकु माड़ी ठहण सां थी ॿी हर जाइ झुॻीअ जां। या हिकिड़ो ॿियो शेर आहे त बिजली वई त मेण बतीअ लाइ हिक ॿिए जे घर पहुतासीं, बिजली वई त मेण बतीअ लाइ हिक ॿिए जे घर पहुतासीं, रस्तो पार कंदे ऊंदहि में कोन ॾिठोसूं हिक ॿिए खे। केॾो सुहिणो इहो मंज़र ऐं हिकिड़ी पूरी कैफ़ियत आहे जेका श्याम बयानु कई आहे। सामिन ग्रामी, इन खां पहिरें जो पाण इख़्तिताम जी तरफ़ वधूं। श्याम जॾहिं बि वतन जो ज़िक्र करे थो त उनजी जेका मुराद आहे सा सिंध वतन आहे। सिंध खां बेवतनी ऐं जलावतनी केॾो न ईज़ाईंदड़ तसवुर आहे। उनजो अहसासु उनखे थींदो जेको इन पीड़ा ऐं करब मां गुज़रियो हूंदो या जिन उन्हनि जलावतन इंसाननि जे जीअ खे खोले ॾिठो हूंदो। नारायण श्याम जे मिज़ाज में नेठाई, निमाणाई, सांत ऐं उदासाई जा जेके जलवा असां पसी सघूं था, उन जलावतनी जी पीड़ा जो अक्स लॻंदा आहिनि जेका हुन काटी पंहिंजे उमिरि जो आख़िरी हिसो विरहाङे खां पोइ। श्याम जे टहकनि में मज़ाहिया हाज़िर जवाबीअ जे पोयां वतन जे विछोड़े जो अहसासु मालूम थींदो हो। विछोड़े जा अहसास श्याम जी समूरी शाइरीअ में महसूस करे सघजनि था। सो नारायण श्याम जंहिं नमूने सां सिंधी अदब जी इमारत में पंहिंजो हिसो जोड़े वियो आहे, उहो यकीनी तौर ते एॾो भरपूर आहे, एॾो मज़बूत आहे जो असां कंहिं बि तौर ते सिंधी अदब जो ज़िक्र नारायण श्याम खां सवाइ करे कोन था सघूं। ऐं इहा हक़ीक़त आहे त नारायण श्याम उहो बुनियाद विझी वियो आहे जंहिं बुनियाद ते उन आइरे ते मथे जॾहिं भित खॼे थी सिंधी अदब जी, त उन में जीअं मूं ज़िक्र कयो त किशनचंद बेवस जेको बुनियाद विधो, उनखे अयाज़, न्याज़, नारायण श्याम जंहिं नमूने सां ख़ूबसूरत नमूने सां अॻिते वधायो, शमशीर, तनवीर, त उहा सिंधी अदब जी इमारत, सिंधी शाइरीअ जी इमारत, सिंधी शेर जी इमारत, उनखे हाणे कंहिं बि क़िस्म जो को बि लोॾो कोन्हे ऐं उनखे अॻिते वधाईंदड़ वरी मौजूदु आहिनि। हिकिड़ो ख़ूबसूरत नज़्म आहे, उन में चंद सिटूं पढ़ी ऐं प्रोग्राम खे इख़्तिताम पज़ीर कंदुसि। सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध सिंधियुनि में वसे, सिंध हिते सिंध हुते, मुल्क बणिजे थो मिटीअ सां न मगर माण्हुनि सां, मुल्क बणिजे थो मिटीअ सां न मगर माण्हुनि सां, सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, ॼाण माण्हुनि जी पवई साफ़ संदन ॿोलीअ मां,
शाम ॻाल्हाइजे सिंधी थी जिते सिंध उते, सिंध खे कोन छॾाए को सघे सिंधियुनि खां, सिंध सिंधियुनि में वसे, सिंध हिते सिंध हुते। सावनी ग्रामी, अॼोको ही जेको ख़ुसूसी प्रोग्राम ट्रिब्यूट जे तौर ते असां पेश करे रहिया हुआसीं, सो नारायण श्याम जे उन मुनासिबत सां ख़ासि तौर ते मुंहिंजे ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो वियो। मूंखे उमेद आहे त सिंध जे हेॾे वॾे अज़ीम शाइर खे इहो जेको नंढड़ो हिकिड़ो मामूली ट्रिब्यूट हुयो, इहो ज़रूरु क़बूल पवंदो ऐं असां सभिनी यादि कयोसीं नारायण श्याम खे, त उन हवाले सां उहा जेका यादि ताज़ी थी, उहा असांखे हिकिड़ो दफ़ो ॿीहर सिंध जे अदब, सिंधी शाइरी ते नाज़ करण ते मजबूर ज़रूरु कंदी। अॼोके ख़ासि प्रोग्राम मंझां पंहिंजे मेज़बान यासिर काज़ी खे इजाज़त ॾींदा। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जिए सिंध, जिए सिंधी ॿोली। दिलियूं गॾु त जुदाई कॾहिं बि न आहे, सदाई गॾु, जेॾां पेर तेॾां ख़ैर। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन